ब्रेकिंग न्यूज़ आई नाज़िन नवासा शेयर करें दादूमा जिथे सियाल मोरी वारे इलाइक़े में कुछ ॾींहं अॻु क़तल थियल इमाम बख्श चांडियो जे केस में अहम अख़बार आई थी आहे। ए सेक्शन पुलिस कार्रवाई कंदे इश्तिहारी जवाबदार यासीन पुट दीन मोहम्मद चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार इमाम बख्श चांडियो जे क़तल केस में घुर्बल हो। जवाबदार ॾोह जो एतराफ़ पिणु कयो आहे। पुलिस इहा दावा कई आहे। सियाल मोरी वारे इलाइक़े में कुछ ॾींहं अॻु क़तल थियल इमाम बख्श चांडियो जे केस में अहम अख़बार आई थी आहे। ए सेक्शन पुलिस कार्रवाई कंदे इश्तिहारी जवाबदार यासीन पुट दीन मोहम्मद चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ए सेक्शन पुलिस कार्रवाई कंदे इश्तिहारी जवाबदार यासीन पुट दीन मोहम्मद चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार इमाम बख्श चांडियो जे क़तल केस में घुर्बल हो। जवाबदार ॾोह जो एतराफ़ पिणु कयो आहे। पुलिस इहा दावा कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर असद जतोई खां। जी असद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कुछ ॾींहं अॻु सियाल मोरी वारे इलाइक़े में क़तल थियल इमाम बख्श चांडियो जे क़तल केस में अहम अॻुवारी थी आहे। एसएसपी अमीर सऊद मक्सी तरफ़ां नोटिस वठण बाद पौधीअ जे वारसनि जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो हो। ए सेक्शन पुलिस कार्रवाई कंदे इश्तिहारी जवाबदार यासीन पुट दीन मोहम्मद चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदार इमाम बख्श चांडियो जे क़तल केस में घुर्बल हो। खेस गिरफ़्तार करे वरितो आहे। ए सेक्शन पुलिस जो अहिड़ो चवणु आहे त जवाबदार ॾोह जो एतराफ़ पिणु कयो आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।